इहो ॿारनि खे कंहिं तव्हांखे सेखारियो आहे ॿारनि खे हथ लाहियो? हे जेको आहे मुंहिंजे ॿारनि खे हथ विधई, मुंहिंजे ॿारनि खे चुंबड़ियो आहे। हे पुलिस वारा लही आया आहिनि, माई खे छो हथ लाथो थी? उबावड़ो जे इलाइक़े लिखपुर रोड जी रहवासिन सुमेरा खोसो पंहिंजे मुड़ुस जावेद खोसो सां गॾिजी मीडिया अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त 3 ॼणा 2 पुलिस वर्दी पहिरियल, 1 सिविल कपिड़ा पहिरियल हथियारबंदनि घर में घिड़ी असांखे अगवा करण जी कोशिश कई आहे। इहो ॿारनि खे कंहिं तव्हांखे सेखारियो आहे ॿारनि खे हथ लाहियो? हे जेको आहे मुंहिंजे ॿारनि खे हथ विधई, मुंहिंजे ॿारनि खे चुंबड़ियो आहे। हाणे हे ॾिसो मुंहिंजो घरु आहे, हे मुंहिंजो सांडू आयल आहे, हे पुलिस वारा लही आया आहिनि, माई खे छो हथ लाथो थी? तूं केरु आहे? तूं आई केरु? मक़दूद तूं केरु आहे? न हिनजो कहिड़ो कमु आहे? असांजे घर ॾे आयो आहे, हिनजो कहिड़ो कमु आहे? तूं आयो आहे न? तूं उहा ॿुधाए बाबा, हिते माण्हू को ॾिठो थी? न तूं हिते माण्हू को ॾिठो थी? ना तुझो कहिड़ो कमु आहे? तूं दफ़न में हथ विझे, मां सां ॻाल्हि कर, सिधी कर। ईअं न, मुंहिंजे ॿारनि खे हथ विधो थी, सम्झी न? मां कोन छॾींदो, मां ईअं कोन छॾींदो, मां सां ॻाल्हि कर सिधी। न छो आयो आहे? ॿारनि खे छो हथ विधो अथसि? छो हथ विधो अथसि? मोबाइलनि खे छो आहे? हिते को घर न? छो तूं एतिरो इहो छा? न ॿिया कोन्हनि? हे माण्हू ॾिस जेके मुंहिंजे घर ते ॾींहुं ॾिठे जो अची करे इहो मां कोन छॾींदो भाई, ईअं न छॾींदो भाई। हेॾे आॾा थुक थी भरवा के जा असां मथां तशद्दुद बि कयो आहे। असांजे रणनि ते घर खां ॿाहिरि निकिरी विया, जंहिंखां पोइ असां उन्हनि जी वीडियो ठाही, पोइ हू फरार थी विया। मुंहिंजो नालो सुमेरा आहे, असां लिखपुर रोड ते वेठा आहियूं, बाईपास सां गॾु आहियूं पंजाबी कॉलोनी में। उते हथियारबंदनि सां गॾु आया, ख़बर न आहे केर बि हुया, लेकिन हुया ने पुलिस जा ड्रेस, असांजे घरनि में वड़ी आया, न कूंडो न बग़ैर। असां घर में वेठासीं, मूंखे मार कुट कई, मुंहिंजे घर वारे खे मार कुट कई, असां सां ज़बरदस्ती कई, चई असां थाणे में आया आहियूं, तव्हांजी शिकायत मिलियल, तोखे शिकायत मिली आहे, को बि पाड़ो वारो आहे गवाही ॾियण जे लाइ, तूं हल। त मुंहिंजे हथ में मोबाइल हुयो, मां मूवी भरी, मूंखे सिपाही थप हुयो, मूंखे मुंहिंजो मोबाइल भॼी वियो आहे, सिपाही मूंखे मार कुट करे वियो। ख़बर न आहे, असां सुञाणींदा न आहियूं केरु हुया, सिविल ड्रेस में पुलिस वारा हुया। बुट लॻल हुया न साईं, थाणे त कोन वियासीं, थाणे ते हाणे वेंदा त असां पेरस कबल, हाणे ख़बर न आहे पुलिस वारा आहिनि या धाड़ियल आहिनि, या पुलिस जे रूप में धाड़ियल आहिनि। हथियारनि सां हिकु बुट लॻल आहे ऐं हिकु सिविल कपिड़नि में आहे, हिकु 3 खे हथियार आहिनि, बाक़ी राइफल आहिनि, हिक खे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे इंसाफ़ हुजे, असांखे इंसाफ़ हालातनि खे इहो मुतालबो SP साहब सां, इन्हनि पुलिस वारा आहिनि, अलाए केरु आहिनि, असांखे मारण जे लाइ आया आहिनि, अलाए कहिड़े हिसाब सां इंसाफ़ सां ख़ुदा इंसाफ़ कयो वञे। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खे अपील कई त असां सां इंसाफ़ करे घर जो तक़दुस पायमाल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। होॾां क़ौमी हक़ीक़त पारां उबावड़ो पुलिस सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर पुलिस मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। मसरूर ज़िया, क़ौमी हक़ीक़त, राउंती।